अस्सलाम वालेकुम। ही जो गाजीखाड़ में अची मस्जिद का जो लगल रिंग बंदा शहर के गाजीखाड़ के बचाइण जे लाइ वो हली वियो आहे। बार बार बधण के बावजूद वरी रून करे थो ऐं वहण शुरू थी तो वञे। हींअर भी रून हलेस थी पई ऐं ही जेकॾहिं भॻो थी नसीराबाद ताईं पाणी ईंदो ऐं नसीराबाद वञण जो बचण भी मुश्किल आहे शहर जो। छाजे कारण त कशीदा सूरत हाल आहे। सिर्फ़ु पाणी हिते कोन्हे, इहो पाणी माना तालकनि में ज़िलनि में फैलियल आहे ऐं इहो जॾहिं ख़ाली पेट ॾिसे थो न त उन रुख थो करे। नसीराबाद वारो पाणी जेको हेॾे निकाल थी आयो गाजीखाड़, उहो ई पाणी हाणे वापसि ई मोटंदो, ॾिसजो तव्हां। ऐं नसीराबाद शहर जा जेके बचण जा चांस हींअर घटि ॾिसण में अचनि था। छाजे कारण त हुकूमत ऐं मशीनरी हींअर नाकाम थी चुकी आहे। DC वग़ैरह नाकाम थी चुका आहिनि। को भी कंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे, न ई अमल करण लाइ तयारु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।